में वेदा शादा चवन अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आले मुहम्मद। सारी दुनिया के पाबंद कयो वियो आहे जेॾी महिल नमाज़ पढ़ो रब जे दर ते दुआ घुरो अल्लाह मुहम्मद करीम अलैहिस्सलाम ते रहमतूं नाज़िल फरमा, अल्लाह मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जे आल ते रहमतूं नाज़िल फरमा, मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जे अहल बैत ते रहमतूं नाज़िल फरमा, मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जे घराने ते नाज़िल फरमा रहमतूं। जेकॾहिं गौर कंदो इहो शान इहो मकाम इहो रुतबो इहो दर्जो सारी दुनिया में मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जे घराने के आ जो हिक ॾींहं में हिक रात में हज़ारे न लखे न करोड़े न अरबे खरबे दुआ दा घुर अल्लाह मुहम्मद जे घराने ते रहमतूं नाज़िल फरमा। इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। व इज़ा रअयत सम्म रअयत नईमन व मुल्कन कबीरा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुकाक में माशाअल्लाह तवा इंतहाई जामे मुफीद इंतहाई कीमती खिताबात ॿुधी चुका आहियो। अजीब इत्तिफ़ाक़ है ऐं सम्झाईं तो त हर खिताब में बुनियादी नुक़्तो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी शख्सियत आहे। सीरत जो मौजू, सुन्नत जो मौजू, बिदअत जी तरदीद ऐं हकीकत भी है ही है। जमात अहले हदीस जो को बुनियादी नुक़्तो चओ न, दावत चओ, नज़रियो चओ, नहज चओ, इन सभिनी जी बुनियाद हिकु ई शइ आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तौहीद बि उहा ई तौहीद जंहिंखे मुहम्मद करीम अलैहिस्सलाम तौहीद चवनि। नमाज़ वसाई नमाज़ जंहिंखे नबी करीम अलैहिस्सलाम नमाज़ चवनि। ज़िक्र, फ़िक्र, तिलावत, तबलीग, ये समझो तो दीन उहो ई आहे जेको मुहम्मद करीम अलैहिस्सलाम सेखारियो। पोइ उन जे करे जंहिं बि मौजू ते गुफ़्तगू कजे तो नबी करीम अलैहिस्सलाम जो ज़िक्र अल्हम्दुलिल्लाह अहले हदीस से स्टेज ते हर वक़्त थींदो रहे थो। इन ॻाल्हि सां गॾोगॾु मिठड़े मुहम्मद करीम अलैहिस्सलाम मूंखे जेको मौज़ू मिलियो आहे, जे बुनियादी जेके ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं ज़िक्र कया। अव्वल त नबी करीम अलैहिस्सलाम जो शान जेकॾहिं क़ुरानी हदीस खां पुछा कंदो यकीन ॼाणो नबी करीम अलैहिस्सलाम जहिड़ो को अज़ीम न को ॼायो न को ॼमंदो, न को आयो न को ईंदो। हीअ वाहिद शख़्सियत आहे मुस्तदरक हाकिम में किताब मारिफत सहाबा में
सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह तआला जो कौल मौजूद आहे फरमाइंदा अल्लाह सारी दुनिया जी इंसानियत मां जेका दिल पाक ॾिठी उहा दिल मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जी उनखे रब सी नबूवत जे लिए मुंतखब फरमायो। सुनन तिरमिज़ी पढ़ो, अब्वाबुल मनाक़िब पढ़ो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फजीलत जो बयान पढ़ो। पाण फरमाइंदा कुंतु नबियन बादम बैनल माए वत्तीन, अल्लाह जे इल्म रब जे फ़ैसिले मूजब ऐं उन वक़्त वो नबी हुयसि जंहिं ते आदम अलैहिस्सलाम अञा मट्टी में हा। अल्लाह उन टाइम ते मुंहिंजो इंतिखाब करे छॾियो। वरी अॻियां वक़्तु आयो वई अल्लाहु मीसाकन नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा, सारे अंबिया के रब से गॾु करे मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी नबूवत जो तस्करो पियो करे, उनखे मञण जो मीसाक पियो वठे। ये मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो शान आहे। सारी दुनिया मां चूंडे अल्लाह उनखे पैदा कयो त मके में कयो, काबतुल्लाह जे पड़ोस में कयो। ॼावाई अञा कुछ ही उम्र जा चंद सालन जा थिया। जे मूंखे अॻु में तो शेख साहब जो ख़िताब में तो से मुस्लिम में किताबुल ईमान में बाबुल इस्रा में ये हदीस मुबारक मौजूद आहे। अञा पाण नंढड़ा ॿारनि सां खेॾींदा हुआ, रांदि कंदा हुआ। अल्लाह से जिब्रील खे मोकिले उन वल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सीनो कटराए दिल कढी उनखे ज़मज़म सां धोई साफ़ करे इन उम्र में दिल मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे सीने में लगाई वई। ईअं हलंदे वञो त मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह सी हर एतबार सां अज़ीम रखियो आहे। उन्हनि जी ॿोली जहिड़ी का ॿोली कोन्हे, उन्हनि जे शहर जहिड़ो को शहर कोन्हे, जेको किताब उन्हनि खे मिलियो उन किताब जहिड़ो को किताब कोन्हे को, उन्हनि जी शरीयत जहिड़ी का शरीयत कान्हे का, उन्हनि जी सरदारी जहिड़ी कंहिंखे सरदारी कान मिली, उन्हनि जी इमामत जहिड़ी कंहिंखे इमामत कान मिली। मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह एॾो त अज़ीम रखियो, संदन सां जेके जुड़दा विया सेब अज़ीम थी विया। क़यामती सहाबा किराम जो को मसील कोन्हे, छो ती मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा साथी आहे। क़यामत जे सुबुह तीअं असां मदीने जे शहर जहिड़ो कंहिं शहर खे मट नथा सम्झो। मके खां बाद में अव्वल दर्जो मदीने जो, छो इहो शहर मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो आहे। असांजे नज़रनि में सभु खां अज़ीम ॿोली अरबी आहे, छो त मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी ॿोली आहे। इन नुक़्तनि ते गौर कंदा हलंदो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां जेका शइ जुड़दी वई अल्लाह उनखे अज़ीम बणायो। ऐं वरी अञा अॻियां नुक़्ते ते गौर कंदो, जॾहिं इते अचूं था यकीन ॼाणो कंहिं शइ जे अज़ीम हुजण जे लाइ इहो काफ़ी आहे जो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो उनखे निस्बत नसीब थी। अगर कोन शइ सां मोहब्बत, मिसाल के तौर ते हदीस किताब सुनन इब्न माजा में किताब शर्ब में बाब शुर्ब कायबा में ॾिसण वारे ॾिठो त हिकिड़ी साहबी आहे, जूनी पोड़ी ॿुढड़ी, नबी सिंह घर आया, हिकिड़ी खली में पानी पीतो अथनि। नबी सिंह हलिया विया, उन टुकड़े के कटे पंहिंजी धीउ खे चए थी अम्मा हिनखे महफ़ूज़ रखजां, छो तो हिनखे नबी करीम अलैहिस्सलाम जा चपड़ा लॻा। अॻियां न्याणी पुछे कोन थी अम्मा पोइ इन में छा आहे, छा चयल आहे? न, साहबा जे ज़माने जे माण्हुनि जो अक़ीदो आहे जे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी निस्बत जुड़ी वई न, हाणे सुवाल पुछण जी का ज़रूरत ई कान्हे। मुस्नद अहमद पढ़ो, सुना जाबिर जूं हदीसूं पढ़ो, जी असल तव्हांखे सही बुखारी में मिलंदी। हिकिड़ो दिरहम चओ, दीनार चओ, सदाई गॾु अदर में सफ़र में गॾु खयो थो घुमे। ॾुख मां तो चवे त जॾहिं हर्रा जी लड़ाई लॻी मदीने ते का थी, उन टाइम इहो सिक्को मूंखां गुम थी वियो। चए थो सिक्को छो खणी घुमंदो हुउसि? इन सिक्के के नबी करीम अलैहिस्सलाम जा हथ लॻल आहे। अॻे ईअं कोन पुछा कयो त पोइ इन में छा आहे? न, इन सभिनी जी सोच आहे मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी निस्बत जिन खे नसीब थिए थी उहे अज़ीम आहिनि। हाणे हिन नुक़्ते ते थोरो गौर कयो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस किताब से बुखारी पढ़ो, किताब शुरूत पढ़ो। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे ज़माने में वो जो मशहूर वाक़ियो तो सुलह हुदैबिया जो वाक़ियो, सहाबा किराम जी वॾी जमात जंहिंमें राज्य कुल 1400 असहाब सबूरा हिकिड़ी जाइ ते जी रुकिया, पानी खुटी वियो। हिकिड़ो नंढड़ो सिंधी सोली सिंधी में चवां नंढड़ो हिकिड़ो दुबो बचो, बाक़ी पानी कोन्हे को। उहो अहिड़ी तरह जो पत्थरनि में दबियो पियो आहे, पानी ज़ाहिर कोन्हे को। साहबी सगुरो आयो, अर्ज़ु करणु लॻो साईं ही 1400 असहाब जी जमात आहे, पानी ताईं कोन्हे को। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि तीर गॾु हा,
मोहम्मद करीम अलैहिस्सलाम नबी वहा पर मुजाहिद नबी हा। आल करीम अलैहिस्सलाम ने तीरन मांगड़ो तीर कढी ॾिनो पाण वर में खणी वन जन पानी जे नंढड़े दुबे जो ज़िक्र पियो करे उन में वञी ॿोड़े तीर वापसि खणी आ साबित करे वो तीर मुखयो वरी वयसि वापसि उन नंढड़े दुबे में तीर ॿोड़े हाणे थोरो नक्शो विहारो नंढड़ो दुबो पानी जो उन में तीर ॿोड़े तीर वापसि जी नबी करीम अलैहिस्सलाम खे ॾिननि इन तीर में नबी करीम अलैहिस्सलाम जे हथनि जे नतीजे में अल्लाह उहा बरकत विधी 1400 असहाब पींदा रहिया सवारियूं पींदियूं रहियूं सभिनी जे लाइ पानी काफ़ी थी वियो छो त इन तीर खे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो हथड़ो लॻो हाणे इन सभिनी शयुनि ते गौर कयो त वक़्ती तौर ते जिन बेजान शयुनि सां नबी करीम अलैहिस्सलाम जी निस्बत जुड़ी पवे जॾहिं उन्हनि जी अज़मतनि में एतिरा इज़ाफ़ा थियनि था जेके मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी झोली में पलिया हूंदा उन्हनि जो मक़ाम छा हूंदो जेके मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे हुजरनि में रहिया हूंदा उन्हनि जो मक़ाम छा हूंदो जिन जी तालीमी तरबियत मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जन कई हूंदी उन्हनि जो मक़ाम छा हूंदो हाणे बुनियादी तौर ते अज़मत अहल बैत के सम्झण जे लाइ त इहे ई ॻाल्हियूं काफ़ी आहिनि अहल बैत इन जे करे अज़ीमन जो नबी करीम अलैहिस्सलाम जे घराणे जा लफ़्ज़ अहल बैत या लफ़्ज़ आले रसूल अरबी जा लफ़्ज़ सोली ठेठ सिंधी में रसूलुल्लाह जो घराणो नबी करीम अलैहिस्सलाम जो घराणो इन जी इज़्ज़त अज़मत रफ़त शरफ़ ऐं बुलंदी जे लाइ ये हिकिड़ो ई नुक़्तो काफ़ी आहे ये रसूलुल्लाह जो घराणो आहे ही नबी करीम अलैहिस्सलाम जो घराणो आहे ही छो क़ाबिल मुहब्बत आहे नबी करीम अलैहिस्सलाम जो घराणो आहे ईमान मोहब्बत उल्फत जे हद ताईं ये ॻाल्हियूं काफ़ी आहिनि ही मज़ीद जेके असीं ॻाल्हियूं ज़िक्र कयूं था मज़ीद पंहिंजे ईमान खे ताज़गी बख़्शण जे लाइ मज़ीद क़ुर सुन्नत जूं ॻाल्हियूं ॼाणण जे लाइ ऐं मज़ीद हिननि जी ज़िंदगियुनि खे साम्हूं रखी इस्लाह करण जे लाइ ही मौज़ू रुॻो अज़मत जो कोन्हे यादि रखी छॾियो जेकॾहिं मज़ामीन खे सिर्फ़ु अज़मतनि जे हदनि ते महदूद रखंदासीं हासिल कुझु कोन थींदो नबी करीम अलैहिस्सलाम जे शान के असीं खुले दिल से बयान कयूं ॿुधूं ऐं ॿुधायूं पर यादि रहे त असांखे फ़ाइदो तॾहिं थींदो जॾहिं उन अज़ीम ज़ात खे सुञाणे उन वारा कम कयूं सहाबा किराम जी अज़मत ते वॾियूं वॾियूं कॉन्फ्रेंसूं कयूं उन्हनि जो शान वॾो असीम हो पर उन्हनि जूं अदाऊं मुंहिंजी तव्हांजी ज़िंदगी में न अचनि त पोइ इन अज़मतनि ॿुधाइण में फ़ाइदो कहिड़ो आहे असां जॾहिं अहल बैत जे अज़मत जो तज़किरो कंदा आहियूं त उन्हनि जी मोहब्बत उल्फत खे मज़ीद वधाइण जे लाइ इक़रार व इज़हार करण जे लाइ दुनिया खे ॿुधाइण जे लाइ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी मोहब्बत जा ऐलान इज़हार करणु हीअ बि हिकिड़ी ईमान जी अलामत आहे ऐं गॾोगॾु अहम शइ त इन्हनि मां सिखूं बि सही उन्हनि जूं ज़िंदगियूं असांखे कहिड़ो दरस सुञनि चंद बुनियादी ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं ज़िक्र कयां थो अल्लाह जी मदद सां इंशाअल्लाह मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो घराणो घराणे जी इब्तिदा थींदी घरवारी छो त औलाद त पोइ ईंदो आहे पुट पोटा न्याणियूं ॾोहिटा हे सभु बाद में ईंदा घराणे में सभ खां पहिरीं घरवारी शामिल आहे और असांखे वॾे ॾुख जी ॻाल्हि थी थिए असीं उन समाज में था रहूं अहिड़ा बि हिकिड़ा नादान रहंदा जेके चवंदा त नबी करीम अलैहिस्सलाम जूं घरवारियूं अहल में शुमार कोन्हनि के घरवारनि में शामिल कोन्हनि के ऐं सम्झायूं थो कोट गुलाम मोहम्मद जो को बि माण्हू ईअं कोन चवंदो त मुंहिंजी घरवारी मुंहिंजे घरवारनि में शामिल कान्हे का चवंदो को हेॾे मीरपुर ख़ासि आहे हेॾे सांगड़ आहे हेॾा हिकिड़ो को माण्हू सुञे बि जेको चवे चाहे कहिड़े बि मज़हब जो वो चए तो मारी जेका घरवारी आहे न वो असांजे घर में शामिल कान्हे का उहो साॻो मुसलमान वरी हिते चए थो त नबी करीम अलैहिस्सलाम जूं घरवारियूं अहल में शामिल कोन्हनि केॾी वॾी बेसमझी आहे हालांकि अक़ल समाज माशरो बल्कि कुरान का ही पूछा क्यों रब जो कुरान फरमाए तो अव्वलीन इंसान जे घर में शामिल तो घरवारी वट वलम्मा कदा मूसल अजल वसार बिअहली मूसा अलैहिस्सलाम घरवारी के वठियो पे वञे रब तो गवाही दे तो मूसा पंहिंजे घरवारनि सां गॾु सलामुन अलैकुम अहलल बैत इन्नहु हमीदुम मजीद जिब्रील वही खणी आयो पैगाम खणी आयो इब्राहिम अलैहिस्सलाम जी घरवारी सां मुखातिबा दे थो त हीअ सभु अहल बैत हो कुरान चवे थो त अव्वल त आहे ई घरवारी अहल बैत में तव्हांखे ॿुधाइनि पिया घरवारियूं मिड़नी जे घर में मौजूद आहिनि पर मोहम्मद करीम अलैहि
अलैहिस्सलाम जूं घरवारियूं रुगो घरवारियूं कोन्हनि के अहल बैत त आहिनि, घरवारियूं त आहिनि, पर हिन घराणे जी हिकिड़ी हिकिड़ी वसफ़ निराली आहे। हिन घराणे जे घरवारनि जो इहो शान आहे जो हिननि जा निकाह मुहम्मद करीम अलैहिस्सलाम सां अल्लाह कराया। ही रुगो आम घरवारियूं कोन्हनि के। फलम्मा कदा मूसा फलम्मा कदा ज़ैदुम मिन्हा वतरन ज़व्वजनाकहा लिकई ला यकून अलल मुमिनीन हरज। अल्लाह ताला फरमाया तो मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जो निकाह जेकॾहिं ज़ैनब सां थियो आहे इहो निकाह असां कयो आहे। से मुस्लिम किताबुल फ़ज़ाइल सैयदा आयशा सिद्दीक़ा जा फ़ज़ाइल पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइंदा हिकिड़ी रात मां सुतो आहे, वही नाज़िल थी, जिब्रील अमीन आया, सैयदा आयशा जी तस्वीर खणी करे आया, चवण लगा ओ मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयशा तव्हांजी घरवारी आहे। पर फरमाइंदा ॿी रात सुतो आहे, ॿी रात वरी जिब्रील सैयदा आयशा जी तस्वीर खणी आया, चवण लगा ओ मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही तव्हांजी घरवारी आहे, दुनिया में बि घरवारी आहे, आख़िरत में बि घरवारी आहे। पर फरमाइंदा टी रात मां जेॾी महिल सुतो आहियां वरी टी रात वरी टे मरतबा जिब्रील अमीन आयो, मुहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइंदा सैयदा आयशा जी तस्वीर खणी आयो, चवण लॻो अल्लाह जा प्यारा हबीबा मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे आयशा तव्हांजी घरवारी आहे, हिन दुनिया में बि घरवारी आहे, हुन दुनिया में बि घरवारी आहे। वहासा मिन इंदिल्लाह, ओ मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जेके ॻाल्हियूं कयां पियो हे मूं जिब्रील जे तरफ़ों कोन्हनि के अल्लाह जे तरफ़ों वञ। हे सब मामला नसीन दा मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जे जेके अहल जो तस्करो पढ़दो, मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जे घराणे जो तस्करो पढ़दो, सुने रसूलुल्लाह जे बचननि जो तस्करो पढ़दो, बिदरे मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जे हुजरनि जो तस्करो पढ़दो, मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जे घराणे जे अफराद जो तस्करो पढ़दो, जेकॾहिं बारीक बीनी सां गौर कंदो सम्झण जी कोशिश कंदो रब इन्हनि खे सारी दुनिया खां आला ऐं अरफा रखियो आहे। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीन आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाह ताला फरमाए तो ईमान वारो मुहम्मद करीम अलैहिस्सलाम ते दुरूद मोकिलींदा रहो, मुहम्मद करीम अलैहिस्सलाम ते सलात मोकिलींदा रहो। हाणे की मोकिलियूं ये कोन पंहिंजी मर्ज़ी सां चो बाबा ही दुरूद ताज पढ़े, ही दुरूद माही पढ़े, ही दुरूद लखी पढ़े, हे दुरूद अकबर पढ़े ना। इत्तबिउ मा उन्ज़िला इलैकुम मिन रब्बिकुम वला तत्तबिउ मिन दूनिही औलिया। पर में मुसलमानों तव्हांजो दीन ज़मीननि ते नाहे जुड़ियो, तव्हांजो दीन आसमाननि तां नाज़िल थियो आहे, तव्हां उन शइ जे पोयां लॻो जेका आसमाननि तां आई आहे। हाणे क़ुरान सुन्नत खां मालूम करण जी कोशिश कयूं था रब जे तरफ़ों रब जे हबीब जे तरफ़ों कहिड़ो दुरूद मिलियो। सही बुखारी किताब हदीसिल अंबिया बाब वत्तख़ज़ल्लाहु इब्राहीम ख़लीला। फरमाया इज़ा सल्लैतुम अलैया फ़क़ूलू अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइंदा मुसलमानों जेकॾहिं कुरान ते अमल करण चाहियो था, मुते दुरूद पढ़ण चाहियो था, मुते हिन तरह दुरूद पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद। ओ मुंहिंजा मुसलमान भाइरो गौर कंदा हलो, एतिरा सारा मुंहिंजे साम्हूं वेठा आहियो, सिर्फ़ु हिते न पूरी दुनिया में मशरिक़ व मग़रिब में जुनूब व शमाल में हरमैन में मक्के मदीने में यमन में शाम में बसरे में कूफे में सारी दुनिया जा मुसलमान नमाज पढ़दा, नमाज पढ़दे जॾहिं तशहुद में वेंदा छादा चवनि अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद। सारी दुनिया के पाबंद कयो वियो आहे। जेॾी महिल नमाज पढ़ो रब जे दर ते दुआ घुरो अल्लाह मुहम्मद
मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ते रहमत नाज़िल फरमा। अल्लाह मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे आल ते रहमत नाज़िल फरमा। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे अहल बैत ते रहमत नाज़िल फरमा। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे घराने ते नाज़िल फरमा रहमतूं। जेकन गौर कंदो इहो शान, इहो मकाम, इहो रुतबो, इहो दर्जो सारी दुनिया में मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे घराने के आ, जो हिक डीह में हिक रात में हज़ारे न लखे न करोड़े न अरबे खरबे दुआ दा गुर अल्लाह मोहम्मद जे घराने ते रहमतूं नाज़िल फरमा। और नबी से जी हदीस आ, तमाम को के मुसलमान की गैर मौजूदगी में दुआ करें पान फरमायूं तो इहा दुआ जल्द अज जल्द कबूल आ। आम मानू जे ला तो आमा को आम मानू के लिए दुआ घुरे पान फरमायूं इन दुआ जो रब वटि वॾो दर्जो आहे, पर हेॾे जकन गौर कंदो कि उहा दुआ आम न ख़ासि सिद्दीक़ अकबर खां वठी फारूक उस्मान खां वठी अली तलहा खां वठी ज़ुबैर साद खां वठी क़यामत जी सुबुह ते ईसा अलैहिस्सलाम छो न अची वञे, महदी अलैहिस्सलाम छो न अची वञे, ग़ज़वा हिंद बर्पा छो न थी वञे, सारी दुनिया जी ख़ल्क़त हो बल्कि उहो ज़मानो जो नबी करीम अलैहिस्सलाम इरशाद फरमाया उहो ज़मानो बि ईंदो सारी दुनिया इस्लाम ते ईंदी, न यहूदियत बचंदी, न इसराइल दुनिया जो इंटरनेशनल दहशतगर्द बचंदो, न अमरीका न इसराइल न बरतानिया, सारी दुनिया में इस्लाम हूंदो, सारी दुनिया में महदी अलैहिस्सलाम इस्लाम की तबलीग करे इस्लाम के फैलाईंदो। पर ने वक़्त ते गौर कंदे दुनिया लखन अरबन खरबन के तादाद में होंदी, पर सब नमाजों पढ़दा नमाज में मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे आल अला दुआऊं घुरदा, तो दर्जो कंहिंखे हासिल आहे। हाणे समाए सगरी पढ़ियूं न सूरत हर जी रब फरमा वइज़ा रईता समराईता नईमन व मुल्कन कबीरा। अल्लाह सां सभिनी खे जन्नत मोकिले, रब सी पंज रहमतन सां जन्नत जी दाख़िला फरमाए। पर में तव्हां जेको जन्नत में वेंदो रब जी जन्नत में दाख़िल थींदो पोइ ईअं तव्हांखे लॻंदो ॼण त हिन दुनिया जी वॾे खां वॾी बादशाही हिन वटि आहे, वॾे खां वॾो मुल्क, वॾे खां वॾो मुल्क केतिरो हूंदो। असां त उन दौर में आया आहियूं मुल्क टुटंदे 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 वॾा वॾा मुल्क वञी नंढा थिया, वरी बि जेकॾहिं असीं अंदाज़ो लॻायूं वॾा वॾा मुल्क रूस चाइना ऑस्ट्रेलिया अमरीका वॾियूं वॾियूं सल्तनतूं, ये वॾा वॾा मुल्क था ॾिसो न। रब तो फरमाया जॾहिं जन्नती जन्नत में वेंदा आहिनि वो चाहे दुनिया में दर्दी हो, कोरी हो, वाढो हो, राज़ो हो, मज़दूर हो, मिसकीन हो, गरीब हो, पर जन्नतिन जो इहो शान आहे जेकॾहिं जन्नतिन में कमज़ोर खां कमज़ोर भी जन्नती जन्नत में वेंदो न। हिन वॾे खां वॾी जेका स्टेट ॾिसो था न एतिरी उन जी जन्नत में जाइ हूंदी, केॾी वॾी ॻाल्हि आहे। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो जे हर फर्द खे एतिरी जाइ मिले, जन्नत केतिरी वॾी हूंदी, तसव्वुर कयोसीं हुननि ते सोच एतिरी वॾी हूंदी एतिरी वॾी हूंदी, असीं फ़ैसिलो ई कोन था करे सघूं एॾी वॾी जन्नत। पर फरमाए क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल हसना वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्ना। हिकिड़े माण्हू जी जन्नत जी जाइ रब जे क़ुरान फरमाए हिकिड़े स्टेट वांगुरु हूंदी, हिकिड़ी वॾी हुकूमत वांगुरु हूंदी, वॾी सल्तनत वांगुरु हूंदी। सारी दुनिया जे जन्नतिन जो अंदाज़ो लॻायो केॾी वॾी जन्नत हूंदी। हुन जन्नत में केतिरा त जवान हूंदा जेके जवानी जे आलम में दुनिया में हलिया हुआ, केॾी वॾी एरादी हूंदी, केॾी वॾी एरादी हूंदी, केॾी वॾी एरादी हूंदी। पर मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो हिन जन्नत जी समूरी एरादी जा अगरि तव्हां सरदार ॻोल्हणु चाहियो था, मुंहिंजो हसन इन्हनि जो सरदार आहे, मुंहिंजो हुसैन इन्हनि जो सरदार आहे। सरदारी भेड़े क़िस्म जी यकीन जानो हिकिड़े साल जे लाइ न हिकिड़ी सदी जे लाइ न हमेशा हमेशा जे लाइ जो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमाया जॾहिं जन्नती जन्नत में हलिया वेंदा, जहन्नमी जहन्नम में हलिया वेंदा, हुक्म रब्बानी सां सभिनी जे साम्हूं हिकिड़े ॾींहुं घेटो आंदो वेंदो, घेटे के कुठो वेंदो, ज़बह कयो वेंदो। पाण फरमाईंदा रब जे पुछण खां अॻु में ई जन्नती सम्झी वेंदा, जहन्नमी सम्झी वेंदा, पर वरी बि रब जे तरफ़ां पुछो वेंदो जन्नतियो तव्हां बि ॿुधायो, जहन्नमियो तव्हां बि ॿुधायो हीउ घेटो छाजो हुयो, हिन कहिड़े घेटे खे पुछो वियो। पिछले मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो जन्नती बि जवाबु ॾींदा मौला असां अॼु ॾिसी वरितो त अॼु मौत खे बि मौत अची वई आहे।
जहन्नमी भी चवंदा मौला असां ॾिसी वरितो अॼु मौत खे बि मौत अची वई आहे, हाणे मौत ईंदी कान का। जन्नती जन्नत में रहंदा, जहन्नमी जहन्नम में रहंदा। ॾसो पियो वञे एॾी सारी जन्नत में, एॾी वॾी जन्नत में, एॾी वॾी एराज़ी में हसनैन करीमैन सरदार हूंदा। हाणे सोचो उन्हनि जो मक़ाम छा आहे। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो घराणो आहे, घराणो हुजण ई अज़मत ले काफ़ी आहे। मज़ीद वरी हिननि ॻाल्हियुनि ते गौर कयो, रब इन्हनि खे दुनिया में केतिरा नुमाया दर्जा ॾिना। हे नुमाया एज़ाज़ आहे हिननि जो, हे रब जा महबूब आहिनि। हिकिड़ी सीढ़ी जी विख वरी अॻिते खणो, मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे घराणे जो इहो शान आहे जो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा प्यारा। ये लफ़्ज़ के नंढा एॾा वॾा लफ़्ज़ आहिनि, एॾा वॾा लफ़्ज़ आहिनि, एॾा वॾा लफ़्ज़ आहिनि। यकीन ॼाणो इन लफ़्ज़नि जी गहराई में वञो। जेको मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो महबूब आहे, इन जी छा आज़मत चइबी। हिन घराणे ज़ात मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो पुछा थो त अल्लाह जे रसूल सभ खां बहितरीन तव्हांजे नज़रनि में केरु आहे। पाण फरमाईंदा आयशा। पाण करीम अलैहिस्सलाम जन पंहिंजी न्याणी सईदा फातिमा ॾे इशारो कंदे फरमाईंदा फातिमा बिज़अतुम मिन्नी, ही त मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे। जे सैयदा फातिमा दी असमत, रसूलुल्लाह जे घराणे दी असमत, मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे बचड़न दी असमत, हसनैन दी अम्मर दी असमत, सैयदना अली जी घरवारी सैयदा फातिमा दी असमत, अज़मत ॾिसो त यार ॾिसो बड़ो अलाजबुल मुफ़रद। इमाम बुखारी बाब कायम कयो, न्याणीअ जे अदब में पी उथी बीहे, एहतराम करे, लाड ऐं कोड मां पेशानी ते चुम्मी ॾे, इन्हे जो बयान हदीस आंदो। फरमाइंदा मोहम्मद कर सैयदा आयशा दी फरमाए, केर दी फरमाए सैयदा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा। काफ़ी सारा माण्हू वरी चवंदा आहिनि बाबा अज़ाब सगुरन ऐं अलबे सगुरन जी पाण में ठही कान्हे, वॾा इख़्तिलाफ़ आहे हुननि जा। मौक़ो मिले त अॻियां तव्हांखे ॻाल्हियूं रखां। कूड़ा ठगी आहे, धोखो आहे। असमत बयान बि दे सैयदा फातिमा जी, त हिननि सां रसूलुल्लाह जो हेॾो प्यार ॾसे केरु पियो सैयदा आयशा। केरु दुश्मननि जी इज़त ॾसींदो आहे छा? असांजे समाजी मुआशिरे में केरु मुखालिफ़नि जी तहज़ीम ॾसींदो आहे छा? मुंहिंजो जेको फिलाणो मुखालिफ़ थियो न, वॾे शान वारो, वॾे इल्म वारो, वॾी बसीरत वारो, हमेशह इज़्ज़तनि अज़मतनि जा तस्करा उन्हनि जा कबा आहिनि जिन सां दिलि सां मुहबत कबी आहे। सैयदा फातिमा फरमाए थी नबी सी वेठल हूंदा हा, जॾहिं बि सैयदा फातिमा ॿारहं ईंदी ही मोहम्मद करीम अलैहिस्सलाम पंहिंजी जाइ तां उथी वेंदा हा, उथी करे इस्तक़बाल कंदा हा, पंहिंजी न्याणी खे लाड ऐं कोड माक ते वधी करे पेशानी ते चुम्मी ॾींदा हा। उन खां पोइ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जन पंहिंजी जाइ ते पंहिंजी न्याणी खे विहारींदा हा। हिकिड़ी हदीस सही गौर कयो, ॿुधायो त सही हिन घराणे जा भाग, हिननि जा नसीब, हिननि जूं क़िस्मतूं केॾियूं आहिनि जिन सां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो एॾो प्यार, एॾो प्यार, एॾो प्यार। पढ़ो त सही कॾहिं सुनन नसाई किताबु सलात ऐं बाब तो क़ाइमु करे त कॾहिं कॾहिं नमाज में को सजदो ड्रिगो थी वञे न, उन जो बयान हदीस आंदो साहब सगुर जो तो नमाज में पढ़ी से अभी नमाज में पोयां सभु बीठा हुआ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नमाज में पढ़ाई। ईअं केॾी महिल पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े सजदे में जेॾी महिल ज़मीन ते सजदो कयूं, पाण बि सजदे में, असीं बि पोयां सजदे में, पर सजदो ॾाढो ड्रिगो थी वियो। पाण करीम सजदे में, असां बि सजदे में ड्रिगो सजदो, ड्रिगो सजदो, ड्रिगो सजदो। हाणे चए थो त वॾी देरि खां पोइ नबी करीम सलाम सजदे मां उथिया ऐं सलाम वरायूं। सलाम खां पोइ असां पुछा कई, ख़ुदि साहबी थो फरमाए, चए त मूं अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जा प्यारा हबीब, तव्हांजे पोयां अॼु सजदे जी हालत में जेॾी महिल तव्हां सजदो ड्रिगो कयो, असांखे ॾाढी परेशानी जी ॻणती थियण लॻी। सोचोसीं अल्लाह पंहिंजे तरफ़ों ख़ैर फरमाए, मथां को हादसो न थी वियो हुजे जो अॼु मोहम्मद करीम अलैहिस्सलाम एॾो ड्रिगो सजदो कयो आहे। साईं गॾो गॾु इहा शइ बि ज़हन में हुई, थी सघे थो दौरान सजदा वही जो नुज़ूल थी वियो हुजे, दौरान सजदा जिब्रील जी आमद थी वई हुजे, दौरान सजदा रब जे तरफ़ां को पैगाम आयो हुजे। अल्लाह जा हबीब जो के सजदे में असां इहे ॻाल्हियूं पिया सोचूं। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने इरशाद फरमायो
पान फरमाइंदा ए मुंहिंजा साथियो, ए मुंहिंजा साहब, ॿुधो ॿुधो अॼु ॿई ॻाल्हियूं कोन हुयूं। साईं जे ॿई ॻाल्हियूं कोन हुयूं त तव्हां एॾो सजदो टिको छाजे लाइ कयो? पान करीम अलैहिस्सलाम इरशाद फरमाइंदा, पान फरमाइंदा मां सजदे में हुयमि, मुंहिंजी पुठी जे मथां अची करे मुंहिंजो हुसैन वेही वियो, मुंहिंजो बचड़ो हुसैन जेॾी महिल मुंहिंजी पुठी ते वेही वियो, मुंहिंजे दिलि गवारा कोन कयो, मां सजदे मां उथां नंढड़े पंहिंजी दिलि पंहिंजो ढो न कयो हुजे, जी भरे करे न लॻे। मां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी भरण खां अॻु में उनखे सजदे उनखे लाहिया, इहा ॻाल्हि मूंखे गवारा न गुज़री, नंढड़ो पंहिंजी मर्ज़ी सां नथो को मूं मोहम्मद सजदे मां मथो खयो। आहे तिकड़ी हदीस, आहे तिकड़ी रिवायत, पर गौर तो कर मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे नज़र में हिनन जो केॾो वॾो वकार आ, केॾो वॾो मक़ाम आ, केॾो वॾो रुतबो ही दर्जो आ। कॾहिं पान करीम अलैहिस्सलाम पंहिंजे कुल्हनि ते खणी करे मदीने जी घिटिन में घुमाई नथा, कॾहिं नबी करीम अलैहिस्सलाम जंहिंजे चेहरनि खे चुमियूं ॾियंदा, कॾहिं नबी करीम अलैहिस्सलाम पंहिंजो नक मुबारक जंहिंजे वेझो करे गुल वांगुरु खुशबू वठी करे फरमाईंदा हुमा रैहानता यमीन दुनिया। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमाइंदा है मुझा दुनिया जा गुल्लन, जिन जे वजूदन के मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खुशबू जेले पंहिंजे नक जे वेझो करे फरमाइनि, हे मुझा दुनिया में गुल्लन। गौर कयो उन माण्हुनि जो मक़ाम छा हूंदो, उन्हनि जो रुतबो ही दर्जो छा हूंदो। जेकर अञा हदीसन में गौर कंदो, करे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमाइंदा अल्लाहुम्मा अहिब मन अहब हुसैना, अल्लाह उन सां मोहब्बत करा जेको हुसैन सां मोहब्बत करे। करे पाण फरमाइंदा अल्लाहुम्मा अहिब मन अहब्बहुमा, अल्लाह मां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम दुआ तो घुरा जिनके दिल में ने पिनी जी मोहब्बत हुजे, अल्लाह तू उन्हनि सां मोहब्बत कजा। ये वॾो ही जेको नुक़्तो रज़मान नबी सिंह जी मोहब्बत हिननि सां, इहो हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेकर हिन खे वठी वेंदा त मुंहिंजो पूरो टाइम हिन में लॻी वेंदो। मुख़्तसर ॻाल्हियूं थो कयां, जे अज़मतनि ते गौर कंदो, हे वो घराणो जेको बयान जो मोहताज आही कोने को, अज़मतनि जे लिए इहो ई काफ़ी जो रसूलुल्लाह जो घराणो आहे, जंहिंजे चपड़नि खे खली लॻी वञे, खली मोहतरम, जंहिंजे चपड़नि खे प्यालो लॻी वञे, प्यालो मोहतरम, जंहिंजे पेरनि में चप्पल पइजी वञे, चप्पल साहबा महफ़ूज़ करे रखनि। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे बचड़नि जे शान जे ले, अहल बैत जे शान जे ले, पान करीम अलैहिस्सलाम जे घर वारनि जे शान जे ले, पान करीम अलैहिस्सलाम जे न्याणियुनि जे शान जे ले, पान करीम अलैहिस्सलाम जे ढोटरनि जे शान जे ले, पान करीम अलैहिस्सलाम जे कुंबे कबीले जी अज़मत ले इहो ई काफ़ी आहे। हे रसूलुल्लाह जे घराणे जा अफ़रादन, ॿी ॻाल्हि हिननि जे अज़मतनि जे लिए इहो ई काफ़ी आहे। कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशा व तनज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइस्सु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर। इज्जतूं तक़सीम करण वारो अल्लाह, हिन जी अज़मतनि जे लिए इहो काफ़ी। रब जे दर ते इज्जतूं रखण वारा, रब जे दर ते दर्जा ऐं रुतबा रखण वारा, हिननि जी अज़मतनि जे लिए इहो ई काफ़ी। हे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा प्यारा, हे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खां एॾा प्यारा पाण करीम अलैहिस्सलाम जिन खे पंहिंजो चयो, हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन, हे मूं मज़ा ऐं हिननि मज़ा। हेॾे टिनी ॻाल्हियुनि खां पोइ अञा की ॻाल्हि, अल्लाह जे दीन क़यामत की सुबुह चयो रसूलुल्लाह जे घराणे सां प्यार कयो, अल्लाह जे प्यारनि सां मुहब्बत कयो, रसूलुल्लाह जे प्यारनि सां मुहब्बत कयो। गॾोगॾु अल्लाह जे दीन फरमायो दीनदारनि सां, नेकोकारनि सां, सालिहनि सां, परहेज़गारनि सां मुहब्बत कयो। यकीन जानियो जे इन सफ़ में बि ॾिसूं था न अहल बैत रसूलुल्लाह जो घराणो, मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे घर जा भाती पंहिंजो मट पाण। हिकु हिकु नुक़्तो हिन जी अज़मतनि जे लिए एॾो वॾो दलील आहे। हीअ रुगो अज़ीम कोन्हनि बल्कि पंहिंजी अज़मत में मटई सानी कोन था रखनि। क़ुरान नाज़िल थियो, या अय्युहन नबी कुल अज़वाजिका,
इन कुन्तुन्ना तुरिदनल हयातद दुनिया वज़ीनतहा फतअलैना उमत्तिअकुन्ना व उसर्रिहुकुन्ना सराहन जमीला। ऐ मोहम्मद के कुरान नाज़िल जो मोहम्मद ओ नबी सबूरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बने घरवारन खे घुरा घरवारन खे विहारे करण के चओ उन्हनि जे साम्हूं ही मामलो रख उन्हनि जे साम्हूं चओ ॿ गस अथव ॿ वाटूं अथव ॿ रस्सा अथव ॿ मामला अथव कहिड़ो था अख़्तियार कयो। हिकिड़े पासे दुनियादारी जा मामला पर ॿुधो मूं मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी हयाती में दुनिया कोन मिलंदो दुनिया जूं नेमतूं कोन मिलंदो। जेकॾहिं दुनिया जी तलब अथव अचो थोरी दुनिया ॼाऊं जेका मूं वटि आहे खणी वापसि हलियूं वञो मुंहिंजो तव्हां सां को तालुक़ कोन्हे। हा ॿी वाट बि अथव ॿी वाट इहा अथव जे मूं सां गॾु हलणु चाहियो तूं न पोइ दुनिया जी का बि शइ कान मिलंदव गुरबत फ़क़ीरी मिसकीनी ही मामला हिकिड़े पासे दुनिया त ॿिए पासे ही त हदीस किताब से बुखारी पढ़ो किताब तफ़सीर पढ़ो सूरह अहज़ाब जी तफ़सीर पढ़ो। रसूलुल्लाह जो घराणो अल्लाह वारनि जो घराणो रसूलुल्लाह जो घराणो औलिया अल्लाह जो घराणो रसूलुल्लाह जो घराणो औलिया और रहमान जो घराणो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सब का पहिरीं पाण करीमन सैयदा आयशा के घुरायो आयशा जी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा आयशा कुरान नाज़िल थी चुको आहे आयत नाज़िल थी चुकी आहे हाणे तू वञ पंहिंजे पीउ खां मशवरो कर पंहिंजे घर वारनि खां मशवरो कर तू मुझे साथ के पसंदी करी हिननि मामलात के पसंदी करी रब के जखन अख्तियार करणु चाही थी मूंखे जखन अख्तियार करणु चाही थी आख़िरत के जखन पसंदि करणु चाही थी दुनियादारी कान मिलंदी दुनिया जूं शयूं कोन मिलंदी। आयशा जे दुनिया ॾेई ॾी त ही न मिलंदी जे ही मिलंदी त दुनिया न मिलंदी। आयशा वञ पंहिंजे अबे अम्मा खां मशवरो करे आ दीन वारा ईमान वारा अल्लाह वारा कुरान वारा सुन्नत वारा कदर वारा रब के राज़ी करण वारा जन्नत वारा जन्नत जे राह ते हलण वारा रसूलुल्लाह जे घराने जा अफराद सैयदा साम्हूं जे थी या रसूलुल्लाह इन ॻाल्हि में अबे अम्मा खां मशवरे जी कहिड़ी ॻाल्हि आहे। हालांकि ॻाल्हि हेॾी वॾी चए थी मशवरे जी कहिड़ी ॻाल्हि आहे साईं मशवरे जी का ज़रूरत ई कोन्हे मूंखे अल्लाह खपे ऐं रब जी रज़ा नबी करीम अलैहिस्सलाम जी मोहब्बत मूंखे आख़िरत खपे। सुजन अहिड़ा के वफ़ादार से बुखारी पढ़ो किताब तहज्जुद पढ़ो रात जी नमाज तहज्जुद जी नमाज ऐसी पढ़ो जैसी दिल चवे मजबूर थी तकलीफ़ ॾेई करे न पढ़ो। इन बाब के क़ाइमु करे इमाम साहब हदीस आंदी नबी सी मस्जिद में आया हे ॾिसंदा त रस्सी लटकी पई ॿधी पई आहे छत में नबी सी पुछा कयो महाज़ल हबल ये रस्सी कीअं ॿधी आहे दसियो वियो साईं कि तव्हांजी घरवारी ज़ैनब रात जो ईंदी आहे तहज्जुद जी नमाज़ पढ़ंदी आहे पोइ जॾहिं थकी पवंदी आहे न साईं पोइ इन रस्सी जो सहारो वठी नमाज़ पढ़ंदी आहे थकी पवंदी आहे पर नमाज़ कान्हे छॾींदी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो ज़ैनब के जो त न जैसी दिल चवे ऐसी नमाज़ पढ़ जॾहिं थकजी पई त आराम कर। अहिड़ियूं घरवारियूं सुजनि से मुस्लिम पढ़ो किताब निकाह पढ़ो हो जॾहिं सैयदा ज़ैनब वटि नबी करीम अलैहिस्सलाम जे निकाह जी ख़बर आणण वारे ख़बर आंदी अॼु करे चवणु लॻो ज़ैनब तोसां नबी करीम अलैहिस्सलाम निकाह करण था चाहिनि अल्लाह छा त ही इज़्ज़त अज़मत वारो घराणो आहे हिन बाग में हिकु हिकु गुल एॾो अज़ीम आहे जो दुनिया जा तमामु तर बाग वञी ॾिसो कीअं थो थी सघे रब मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे घराणे में हर फ़र्द खे बेमिसाल रखियो आहे। सैयदा खे जॾहिं चवण वारे जो न सैयदा तोसां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा निकाह करण था चाहिनि सैयदा फरमाए थी पोइ चवण वारो चवे थो बीबी साहिबा मुंहिंजे अॻियां ई उथी पई नमाज़ ॾे वधी ऐं चवे थी तो ज़ैद अॼु ताईं मूं अहिड़ो को बि कमु कोन्हे कयो जंहिंजे लाइ मूं पंहिंजे रब सां मशवरो न कयो वञे। बीहां थी नमाज़ में कयां थी पंहिंजे रब जे दर ते सवाल जे हूंदी बहितरी त इहो फ़ैसिलो मूंखे क़बूल आहे। ज़ैद चए थो हेॾे इहे ॻाल्हियूं पिए थियूं होॾे नबी करीम इस्लाम ते क़ुरान नाज़िल थी चुको मुहम्मद ज़ैनब तुंहिंजी घरवारी आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घरवारनि जी इबादत पढ़ो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घरवारनि जी ज़ुहद तक हिकिड़ी शिकाबिले मोहब्बत आहे विखरते वधो बचड़नि न सैयदा फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा ॿुधाऊं त हुनजे गुरबत जा वाक़िया हदीस किताब सुनन नबी दाऊद में किताब लुक़ता में
फिर बाब बाबू तारीफ लुकता या सब हदीस आंदी एडी गुरबत अल्लाह ताला असांजे हाल ते रहम कर असांजे शान अठन शहर में गुरबत ही कानून एक ॾींहुं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचनि सईदा फातिमा जे घर में जो दाख़िल थिया त नंढड़ो हसन नंढड़ो हुसैन रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन ॿई रोइनि पिया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने पूछा कि मां युबकी हुमा ये ॿई रोइनि छो पिया हिन कहिड़ी शइ बि नी खे रोआरियो। सैयद जवाब ॾिनो बाबा मिनल जू है 2-4 ॾींहं गुज़री विया आहिनि घर में का शइ खाइण लाइ कान्हे का बुख जे करे नंढड़ा रोइनि पिया। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मालूमात वरिती पंहिंजे हुजरनि ॾे बि का शइ कान हुई। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न्यापो मोकिलियो हाणे एतिरो हदीस ॿिनि जुमलनि ते बीहो हीअ त जिन माण्हुनि जी माली कैफ़ियत आहे। पर साॻे घराणे जो तव्हांखे मिसाल ॿुधायां हदीस किताब मुस्नद अहमद में हदीस इब्न हुबैरा जी सीरीज़ में तव्हांखे हदीस मिलंदी कि साॻी सैयदा फातिमा अल्लाह से वो ॾींहुं आंदो उहो टेम आंदो सैयदा खे का मुंडी हथ आई ही हालातनि गुरबत जा मुंडी हथ आई पाइण जे बजाए उहा मुंडी खपाए उन जा जेके चंद रुपया क़ीमत मिली ग़ुलाम आज़ाद करे दुनिया खे दर्स ॾिनो। गुरबत ज़रूर आहे पर दुनिया जी तलब को बि कान्हे का। सुझन वेड़ा मिसाल सुनो भी दाऊद पढ़ो किताबुल लिबास पढ़ो इमाम साहब बाब कायम कयो फिल अब्द यंदुर इला शार मौलातिही हदीस आनो वो कुरान की आयत रब फरमाया तो या अय्युहन नबी कुल्ली अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीना युदनीना अलैहिन्न मिन जलाबीबिहिन्न। ओ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ नबी रहमत पंहिंजे घरवारनि खे बि पर्दे जो चओ पंहिंजे बचड़नि खे बि पर्दे जो चओ ईमान वारनि खे बि पर्दे जो चओ। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम दे कुरान नाज़िल थियो आहे पर दुनिया जे साम्हूं क़यामत जी सुबुह ताईं कुरान जी आयत जे अमल जो तरीक़ो बि मौजूद आहे। रसूलुल्लाह जे घराने जी अज़मत बि मौजूद आहे। नबी करीम अलैहिस्सलाम जो घराने में आया पंहिंजे घर में आया पंहिंजे हुजरे में आया। सैयदा फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा हिकिड़ी चादर मौजूद आहे। सैयदा के पान करीम अलैहिस्सलाम ॾिसंदा घर जे अंदर गाल बाजार जी काने का हुजरे जी गाल रसूलुल्लाह जे घर जी गाल असांजो ईमान आ। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा हुजरा बि बेमिसालन हिननि हुजरनि जो रब वटि एॾो शान आहे जो हिननि हुजरनि जे नाले ते रब पूरी कुरान में सूरत नाज़िल कई आहे। हुजरात माना रसूलुल्लाह जा हुजरा जिन हुजरन जो मकाम रब थोड़े से फिर में इन्नल लजीना युनादूनका मिन वराइल हुजुरात अक्सरुहुम ला याकिलून। रब फरमाए मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा हुजरा बाला दो इन हुजरन जे सामो वडे सद गालाए बो कोने को वडे सद सोई गालाए दो जंजी समझ घट होंदी इन हुजरन जो मकाम मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमाइंदा मा बैन बैती मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह। मदीने पाक में मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे हुजरे के हुजरो न समझो है तो जन्नत जो टुकड़ो आ। रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह जे हुजरे में जिब्रील रब जो फरिश्तो ईंदो आ जे हुजरे जे मथा रहमत नाज़िल थींदियूं आहिनि जे हुजरे में आए ॾींहुं क़ुरान नाज़िल थींदो आ जे हुजरे जो एॾो दर्जो एॾो रुतबो एॾो वॾो मक़ाम आ। पर हेॾे गौर कयो अहिड़े हुजरनि में बि सैयदा जी सीरत के सलाम आ सैयदा फातिमा जी अज़मत के सलाम आ। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम आया घर जी चौदीवारी में सैयदा जी मथे ते चादर मथे जा वार ढके थी पैर ज़ाहिर थो था पवन वरी सैयदा पंहिंजे पेरनि ते नज़र कंदी आहे वरी जो पंहिंजे पेरनि खे ढके थी मथे जा वार नाहिर थो था वञनि। मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो ला बास अलैकी ओ मुझी प्यारी न्याणी फातिमा तुझे लाका गलती जोगी गाल कोने जो तू एडो पर्दे जो एहतमाम करी थी पई छो तो तू घर जे हुजरे में मौजूद आ जा तो सामो मां बाबो मोहम्मद करीम तुझे मौजूद आ या तो तुझो गुलाम मौजूद आ। वो मुझी प्यारी न्याणी घर जे हुजरे में जी तकलीफ न कर मथो ढक जे पैर ज़ाहिरन त का एब जी गाल काने। सुजेब किथे कंहिंजी न्याणी जेका क़ुरान और सुन्नत जो ईअं क़दर करे हा रसूलुल्लाह जी न्याणी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो घरानो कुरान और सुन्नत जो वफादार घरानो जिंदगियों कुरान और सुन्नत की वफादारी में वक़फ़ करण वाला
मुस्नद अहमद पढ़ो, सना अबू सईद खुदरी जूं हदीसूं पढ़ो। रसूलुल्लाह जो ज़ुबानी दुनिया जे साम्हूं ॿुधायो पियो वञे। मुंहिंजे घराणे जा नज़रियात ॾिसो, अहल बैत सां, आले रसूल सां, रसूलुल्लाह जे घराणे सां मुहब्बत उल्फत जी दावा बि करियो, गॾु अमल बि कयो। इन्हनि जो अमल चाहे क़ुरान सुन्नत सां वफ़ादारी, रब ऐं रब जे हबीब जे हुक्मनि जी क़दरदानी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वञनि पिया अज़ाब सां गॾु, पाण करीमनि जी चप्पल टुटी पई, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जुती टुटी पई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ई नुक़्ते ते बीहो। कॾहिं ॿुधव कि MP जी जुती टुटे कि MLA जी न? छो त असीं वॾियूं अॼुकल्ह असांजी 24-20 अंगूरियूं दुनिया दुनिया दुनिया। हे सरदारनि जो सरदार चप्पल टुटी पई। हे दुनिया के दरसात मुंहिंजी यारी दुनियादारी सां नाहे का। मां दुनिया जी ठाठ जो तालिब न आहियां। हो हाणे ॿुधी चुको जंहिंजी घरवारी थी चवे मूंखे अल्लाह खपे, मूंखे रसूलुल्लाह खपे, मूंखे आख़िरत खपे, मां दुनिया जी तालिबा न आहियां। हे जे घरवारी जो ईमान इहो आहे, तंहिंजो घरवारो जेको जहाननि जो सरदार आहे, हुनजी छा सोच हूंदी? पाण इस्लाम जी चप्पल मुबारक टुटी पई। पाण से अली के ॾिनो, अली हीअ चप्पल त गंढे अचिजा। पाण इस्लाम थोरो अॻिते वञी कंहिं जाइ ते बीही विया, सहाबा किराम सां गुफ़्तगू करण लॻा। पाण फरमायूं, ऐं मुंहिंजे सहाब जी जमात, मूंखां बाद में हिकिड़ो माण्हू अहिड़ो अथव जेको अल्लाह जे क़ुरान जे दिफ़ा में, क़ुरान हकीम जी असल सही दुरुस्त तशरीह जे हक़ में, क़ुरान जे हक़ाइक़ ऐं हक़ जे लाइ जेको विरतो दुश्मन सां मुक़ाबिलो कंदो, कॾहिं दुश्मन के साम्हूं गोॾा कोन टेकींदो। सहाबा किराम सम्झनि पिया ही कंहिंजे बारे में ॻाल्हियूं पियूं थियनि। गोया हिकिड़ो इशारो आहे मुहम्मद करीम अलैहिस्सलाम खां बाद में बि जिहाद जारी रहंदो, मुजाहिद मौजूद हूंदा, पर उन मुजाहिदनि में हिकिड़ो मुजाहिद अहिड़ो आहे जंहिंजो त अॼोकी निशिस्त में मुहम्मद करीम अलैहिस्सलाम नालो खणी करे चवे पियो, हे क़ुरान जे हक़ में विढ़ण वारो हूंदो, हे क़ुरान जे दिफ़ा में विढ़ण वारो हूंदो। साहिब रसूल हेॾे होॾे ॾिसण लॻा, साईं केरु हूंदो? पाण फरमाईंदो वहु खासिफुन नाल, हो जंहिंखे चप्पल ॾेई आया आहियूं, जेको मुंहिंजी चप्पल के गंढे पियो, मूंखां बाद में बि इहो हक़ जो हामी रहंदो। ये सोने अली जो शान है, लसो पियो वञे, बाद में भी कुरान सुन्नत जो कदरदान, न्याणियो बचड़ा घराणो, ओ यकीन ॼाणियो नस्ल दर नस्ल कुरान सुन्नत जा कदरदान। तो पढ़ो सही बुखारी किताबुल इताका बाबुल फिल इताक, इमाम ज़ैनुल आबिदीन, नालो छा हुयो? अली, अली बिन हुसैन बिन अली बिन अबी तालिब, सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जा फर्ज़ंद अर्जमन, सैयदना ज़ैनुल आबिदीन। साहबी सगुर अचे थो, ताबी सगुर अचे थो, हदीस के बयान करण वारो अचे थो, तो उन जो हिकिड़ो ग़ुलाम हो, पर ॾाढो कमकार में भड़ो हो, सघो ताक़तवर। उन दौर में उलमा ख़ुतबा क़ुरान सुन्नत खे पढ़ण वारा सम्झंदा, त उन टाइम में ग़ुलाम ई बाज़ार में खपंदा, माण्हू वेंदा कमकार जे लाइ वठी ईंदा हुननि वटि। ऐं जेकॾहिं को भलो ग़ुलाम कंहिं वटि हूंदो हो, माण्हू हुनखे मुफ़ीद सम्झंदा हुआ, त उन वटि ईंदा हुआ। जेकॾहिं ॾींहुं त आऊं तोखां वठां, पोइ क़ीमत लॻाईंदा, घणे खां घणी, त मन लॻियो को उनखे खपाए। ज़ैनुल आबिदीन वटि अचण वारो आयो ऐं चवणु लॻो त तुंहिंजे हिन ग़ुलाम जी क़ीमत लॻायां थो 10,000 दिरहम। ईअं खणी चओ, उन दौर जे वॾी क़ीमत, इन दौर जे हिसाब वॾी क़ीमत। पर पाण फरमायो न, इहो ग़ुलाम मुंहिंजो एतिरो काराए थो, एॾो कम वारो, एॾो बहितर ग़ुलाम आहे, ऐं 10,000 दिरहम में बि न ॾींदसि। चवण वारो चवे थो 10,000 दिरहम मिलिया, न ॾिनऊं। कुछ देर खां पोइ कंहिं माण्हू हदीस पढ़ी करे ॿुधाई, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमायो, जेको के मुसलमान ग़ुलाम खे आज़ाद करे, अल्लाह उन जे हर उज़वे के जहन्नम खां आज़ाद कंदो। नबी सिंह जी हदीस ॿुधऊं, अॻियां बयान करण वारो चए थो फ़आतक़हू, चंद लम्हा पहिरीं जेको ग़ुलाम 10,000 दिरहम में बि 90 ॾिनऊं। पर जॾहिं रसूलुल्लाह जी हदीस ॿुधऊं, अमल जो जज़्बो इहो, मजलिस वारनि खे फरमायो, गवाह थिजो मूं हिनखे अल्लाह जी ज़ात ले आज़ाद कयो। ही क़ुरान सुन्नत ते कदरदानी आहे। ऐं वरी अञा हिननि जी अज़मत जी अॻी ॻाल्हि, अञा हिननि जी, हालांकि इहे ई जेके नुक़्ता ॾिसमां, इहे ई हिननि जी अज़मत लाइ का, अल्लाह जा प्यारा, रसूलुल्लाह जा प्यारा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
नबी करीम अलैहिस्सलाम सां हिननि जी निस्बत आहे वक़्त जा सालिह नेक आबिद मुती फरमा बरदार। पर अञा जी ॻाल्हि जो हिननि जो नबी करीम अलैहिस्सलाम वरी पारतूं ॾिनियूं। केरु पंहिंजे प्यारे जी पारत ॾे दोस्तनि खे साथियुनि खे अज़ीज़नि खे याराऊं हयाती हमेशा कोन हूंदसि। जेकॾहिं मुंहिंजा 100 विरे पूरा थियनि मुंहिंजे बचड़नि जो ख़्यालु कजो, मुंहिंजे पुटड़नि जो ख़्यालु कजो, मुंहिंजे न्याणियुनि जो ख़्यालु कजो। दोस्तनि खे चवंदो हुआ वाह अहल बैत जो शान हिननि जूं पारतूं रसूलुल्लाह पियो करे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हे असांजो ईमान आहे हिन ज़ात जा फ़ैसिला पंहिंजी मर्ज़ी ते त हूंदा कोन्हनि के। फरमे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वन्नज्मि इज़ा हवा मा दल्ल साहिबुकुम वमा गवा वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। अल्लाह ताला फरमायो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे फैसलन के बुधन वारो, मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो ॻाल्हियूं बुधन वारो क़यामत जी सुबुह जी ॻाल्हि यादि करे छॾियो। जेको मोहम्मद जो फ़ैसिलो आहे सम्झो अल्लाह जो फ़ैसिलो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। छा जे लाइ जो फरमाए वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। छो त मोहम्मद करीम अलैहिस्सलाम पंहिंजी मर्ज़ी सां ॻाल्हाईंदा ई कोन्हनि के। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जेको बि दीन जो फरीदो दुनिया खे ॿुधाईंदा आहिनि सो रब जे तरफ़ां हूंदो आहे। अॼु मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ॼण रब जे अमर सां ऐलान पिया कनि। सही मुस्लिम किताबुल फ़ज़ाइल फ़ज़ाइल अली बिन अबी तालिब रज़ियल्लाहु तआला टे मरतबा पाण फरमाए उज़क्किरुकुमुल्लाह फी अहली बैती उज़क्किरुकुमुल्लाह फी अहली बैती उज़क्किरुकुमुल्लाह फी अहली बैती। ते मुझे मुखातिबीन के नबी सल्लल्लाहु अलैहि फरमाइंदा है मुखातिबो तव्हां के पंहिंजे अहल बैत जे सिलसिले में तशरीह में चवां पंहिंजे घराणे जे सिलसिले में पंहिंजे हलो अयाल जे सिलसिले में पंहिंजे बचड़नि जे सिलसिले में तव्हांखे अल्लाह तो यादि ॾियारियां। माना ख़बरदार हिननि जा तव्हां ते हक़ अथव, इन्हनि हक़नि में कोताही न कजो। हिननि जे के बि मामले में सुसी अख़्तियार हरगिज़ न कजो। ऐं जेका तव्हांजे साम्हूं हदीस मुबारका मूं पढ़ी उलमा माशाअल्लाह काफ़ी सारा मशाइख़ मौजूद आहिनि। इन्हनि लफ़्ज़नि सां नबी करीम अलैहि सलाम नबूवत जे 23 सालनि में इन खां अलावा कॾहिं को ऐलान कोन्हे कयो। हिकिड़ी बेड़ी हदीस तव्हांखे ज़ख़ीरा हदीस में बासनद सहीह न मिलंदी जो नबी करीम अलैहि सलाम नबूवत जे 23 सालनि में कंहिं ॿिए मौक़े ते कंहिं ॿिए मज़मून जे लाइ कंहिं ॿिए मक़सद जे लाइ पाण करीम अलैहि 3 चकर चयो ज़क्किरुकुमुल्लाह। इहो अगरि पाण करीम ने चयो 23 सालनि में सिर्फ़ु हिकु चकर चयो सिर्फ़ु अहल बैत जे बारे में चयो त हिननि जो ख़्यालु कजो। हिकिड़ा हुई अज़ीमन काबिल एहतरामन काबिल मुहब्बतन मज़ीद वरी नबी करीम अलैहिस्सलाम जन हिननि जूं पारतूं कयूं। मुख़्तलिफ़ कुतुब हदीस में ॿिया अल्फाज पाण करीम अलैहिस्सलाम जे लाइ वॾी सख़्तु वईद ॾसी त जेको हिननि सां नथो ठहे जेको हिननि जे लाइ दिलि में नफ़रत रखे थो कॾहिं बि मोमिन कोन थींदो। पाण मुहबत कयूं मुहबत जो दरस ॾिनऊं। हाणे मुंहिंजो वक़्तु त सम्झां थो पूरो थी चुको आहे बसि 2-4 मिंट में ॿियूं 2-3 मुख़्तसर ॻाल्हियूं करे गुफ़्तगू ख़तमु थो कयां। हाणे वरी त 2-3 ॿियूं बि ॻाल्हियूं अथव। दीन आहे हीउ दीन छा आहे फरमाए इन्ना अरज़नल अमानत अला समावाति वल अर्दि वल जिबाल फबैन यहमिलहा वअशफक़ना मिनहा फहमलहल इंसान। अर्ज़ फरमाए दीन अमानत आहे कुरान अमानत आहे शरीयत अमानत आहे। हाणे अमानत जॾहिं लफ़्ज़ अची वियो न पोइ माना जीअं आहे ईअं माण्हुनि खे ॿुधायो जीअं आहे अॻिते पहुचायो। हक़ाइक़ जेके आहिनि का बि शइ लिकाइणी कान्हे का इन खे माण्हुनि जे अॻियां पेश कयो। हाणे जॾहिं इहे सभु ॻाल्हियूं अची वियूं काफ़ी सारा माण्हू वरी हिते मुख़्तलिफ़ मामला जीअं तव्हांखे शुरू में बि चयो न असांजे मञण में ॿियनि जे मञण में हीअ कंहिं त रद्द कोन्हे। सिंधी में चवणी आहे त हट जो होको ॼण हर कंहिंजो हक़ आहे। मार्केट में वेंदा आहियो न 15 दुकानदार वेठा आहिनि हर कंहिंजी मर्ज़ी आहे।
पंहिंजी शइ जो रेट मुक़ररु करे, पंहिंजी शइ जो होको ॾे। सिंधी में चवणी आहे हर को पंहिंजे हट जो होको ॾेई सघे थो। अल्लाह जे दीन क़यामत जी सुबुह ताईं मुखातिबीन खे फरमायो तव्हां बिना कंहिं परवाह जे हक़ जी ॻाल्हि दुनिया खे ॿुधाईंदा रहो। हाणे ने सभिनी हक़ाइक़ खे तव्हां ॼाणे वरितो, यकीन ॼाणो अहल बैत जी अज़मत लाइ शयूं काफ़ी आहिनि, क़ाबिल मुहबत आहिनि। पर हाँ वरी त कुझु ॿियूं बि ॻाल्हियूं आहिनि, हीअ बि शयूं तव्हां ॿुधियूं, हीअ बि शयूं तव्हां ॼातियूं। वरी तव्हां थोरो दुनिया में जाति पाए ॾिसो, हिकिड़ा अहिड़ा अल्लाह जा बाना तव्हांखे मिलंदा जेके 24 कलाक चवंदा त ॿिया अहल बैत खे मञी नहीं कोन्दा, असीं था मञूं। ठीकु है 2 मिंट मञोसीं, भला तईं था मञो, थोरो ॿुधायो त सही कीअं था मञो। हाणे वरी मञण जो तरीक़ो, पहिरीं ॻाल्हि त बाबा नबी सिंह जी धीअनि मां त कंहिंखे बि कोन था मञो, सैयदा फातिमा लाइ मञण जो ढंग ॾिसो। धीअनि खे कोन था मञो, घरवारियुनि खे बि कोन था मञो, साथियुनि खे बि कोन था मञो, असहाब खे बि कोन था मञो। पाण करीम अलैहिस्सलाम जी हयाती में बि सचा कोन आहे, नऊज़ बिल्लाह। पोइ नबी करीम अलैहिस्सलाम जॾहिं दुनिया मां हलिया विया पोइ त सफ़ा निर्वार थी विया, 3 बचा बाक़ी सभु फिरी विया। तव्हां खां थो पुछां, हे मञण जो तरीक़ो आहे? नथा असीं घर वारनि खे मञूं, नथा असीं न्याणियुनि खे मञूं, नथा असीं साहिबनि खे मञूं। इहो मञण जो अनोखो तरीक़ो तव्हां आंदो किथां आहे? इन मञण जे अनोखे तरीक़े जे पोयां केॾी रसूलुल्लाह जी गुस्साखी आहे, केॾी वॾी ॾुख जी ॻाल्हि आहे। ही नज़रियो दुनिया खे छा थो दरस ॾे? नऊज़ बिल्लाह, सुम्मा नऊज़ बिल्लाह, सुम्मा नऊज़ बिल्लाह। मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जी मेहनत त सरासर राय ॻाल्हि हुई, घर वारनि जी इस्लाह करे कोन सघिया, ही घर जी चौदीवारी में दीन कोन आणे सघिया, मस्जिद नबी में दीन आणे कोन सघिया, वेठड़नि खे दीनदार कोन बणाए सघिया। नऊज़, हालांकि होॾे वरी छा थो चयो वञे, ही मञण जा फ़र्क़ अथव, को कीअं थो मञे, को कीअं। असांजो जेको मञण जो तरीक़ो अथव, इंशाअल्लाह इंशाअल्लाह मूं में कोताही हूंदी, जमात जे उलमा में कोताही हूंदी, असीं सभु कमज़ोर आहियूं, गुनाहगार आहियूं, पर इंशाअल्लाह ही जेको मञण जो नज़रियो आहे रब जे क़ुरान खां पुछा कंदो, क़ुरान गवाही ॾींदो, इहो मञण वारो सही नज़रियो आहे। हदीसनि खे पढ़ंदो, छो रुगो मञणो बि कोन्हे, ईअं मञो जी रसूलुल्लाह मञरायो, जी क़ुरान सुन्नत मञरायो। फरमाई नबी करीम इस्लाम त एतिरो दीन जे लाइ कमु कयो। तव्हां पढ़ो हदीस जो किताब सुनन तिरमिज़ी, अब्वाब सिफ़तिल जन्नत, जन्नत जे सिफ़नि जो बयानु। बिल बि जाइन ते इन सां हम माना हदीसूं मौजूदु आहिनि। पाण फरमाए क़यामत ॾींहुं जॾहिं जन्नती जन्नत में वेंदा, जन्नतियुनि जूं 120 सफ़ूं लॻंदियूं, जंहिंमें 80 सफ़ूं सिर्फ़ु मुंहिंजे उम्मतियुनि जूं हूंदियूं, 40 सफ़ूं ॿियनि जूं, ॿी जात अल्फाज़ 12 सिफ़ूं हूंदियूं, ॻाल्हि मफ़हूम साॻियो ई थो बीहे, 8 सफ़ूं मुंहिंजी उम्मत जूं, बाक़ी 4 सिफ़ूं बाक़ी मिड़नी उम्मतनि जूं। नबी करीम अलैहिस्सलाम जन कीअं था ॾसेनि, होॾे तव्हांखे ॾसे असहाब रसूल जे लाइ अज़मतूं फज़ाइल। हाणे हिकिड़ो माण्हू चए थो मञा थो, अबा तूं मञी कीअं थो, चए थो न्याणियुनि खे बि कोन मञा, घर वारनि खे बि कोन मञा, साथियुनि खे बि। हे कहिड़ो मञण जो तरीक़ो आहे? यादि रहे मुसलमानो, जे अज़ीमन मिड़ई अज़ीमन, पंहिंजी घरवारी खे चवंदा हाँ इहा मुंहिंजी घरवारी आहे, इहा मुंहिंजे अहल बैत में आहे, इहा मुंहिंजे अहल में आहे, इहा मुंहिंजे घराणे में आहे। चवंदो रसूलुल्लाह जूं घरवारियूं रसूलुल्लाह जे घराणे में कोन, ही किथां जो इंसाफ़ आहे? पंहिंजी न्याणी लाइ चईंदो त ही मुंहिंजो बच्चो आहे, मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे, ही मुंहिंजे घर जे अफ़राद में शामिल आहे। रसूलुल्लाह जी न्याणियुनि जे लाइ चईंदो न न न, इहे अहल बैत में आहिनि कोन के। पंहिंजनि यारनि, पंहिंजनि दोस्तनि, पंहिंजे मस्जिद जे निमाज़िन, पंहिंजे मजलिस जे साथियुनि हामिल, इन्हनि खे चईंदो हीउ बि मुंहिंजो सचो, हीउ बि मुंहिंजो सचो। वरी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम चईंदो हिन सां को सचो कोन को। यादि रहे असांजे मञण जो तरीक़ो इहो आहे, जी क़ुरान मञरायो, जी रसूलुल्लाह जे फरमान मञरायो, हुन फरमान ईअं मञरायो हे समूरा अज़ीम आहिनि, हे सभु क़ाबिल मुहबत आहिनि। वरी गरोगर किन मञण जे तरीक़े में ईअं मञो जो हथ ठोकिया मञण जा तरीक़ा। किन जो त सोने अली जे बारे में, अली मुश्किल कुशा, अली हाजत रवा, सैयदना अली बेड़ा तारण वारो। कॾहिं सोचो त सही मञण जो ढंग तव्हांखे ॾिनो कंहिं आहे? जेकॾहिं को इंसान मुश्किल कुशा हुजे हा त उहो हुजे हा अली, जंहिंजो उम्मती आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कुरान जे 30 सीपारनि में किथे आहे कॾहिं नबी करीम अलैहिस्सलाम चयो हुजे ऐं दुनिया जे साम्हूं मुश्किल कुशा आहियां? हदीस जे किताबनि में अॼु तूं हदीसनि जा किताब छपजी त
तर्जमा थी मंजर आम ते अची चुका है। ईमान सां मूंखे ॿुधायो मसलक टोला पार्टियूं फिरका जमातूं गिरोह तासुब तशद्दुद हे सभु छॾियो। ॿुधायो कॾहिं नबी करीम अलैहिस्सलाम चयो आऊं मुश्किल कुशा आहियां? ॾाढो इब्राहिम अलैहिस्सलाम मुश्किल कुशा अथव या है नबियनि जी जमात। ववहबना लहू इसहाक़ व याक़ूब कुल्लन हदैना व नूहन हदैना मिन क़ब्ल व मिन ज़ुर्रियतिही दाऊद व सुलैमान व अय्यूब व यूसुफ व मूसा व हारून व कज़ालिक नजज़िल मुहसिनीन व ज़करिया व यहया व ईसा व इल्यास कुल्लुम मिनस सालिहीन व इस्माईल व यसा व यूनुस व लूता व कुल्लन फज़्ज़लना अलल आलमीन। अर्ज़ फरमाया सारे जहानन में सब को बेहतर मुंहिंजा नबी थव, पर कुरान सुन्नत में जरा मूंखे ॿुधायो जिनके कुरान चयो सब को बेहतर, जिनके लिए किथे कुरान फरमाए तो अल्लाहु यस्तफी मिनल मलाइकति रुसुलन व मिनन नास। अल्लाह फरमाया दो पूरी इंसानियत में अगर के चूंडल अथव त मुंहिंजा नबी ज़बूरा की तरफ ये कुरान फरमायो इन्नल्लाह अस्तफा आदम व नूह व आल इब्राहीम व आल इमरान अलल आलमीन। फरमाया सारी दुनिया में चूंडियल मुंहिंजा बाना मुंहिंजा नबी थव। अज़ीज़ नबी जी भी ॻाल्हि नथा कयूं, नबीअनि जो नबी मुहम्मद करीम अलैहिस्सलाम कॾहिं दावा कयूं ऐं मुश्किल कुछ हे पोइ नज़रिया किथां आया है? नबी सिंह जे ज़माने में दीन हो, असाब हलबे ही जेके हलबे जी मोहब्बत के नाले ते कम कया वञनि पिया, कंहिं ते तनक़ीद मक़सूद कोन्हे, हक़ाइक़ साम्हूं रखणु मक़सूद आहिनि। रुगो इहो तो तव्हां खां पुछायां जे अहले बैत सां मोहब्बत आहे, छा असां जेको कयूं था इहो अहले बैत कयो हो, इहो सेखारियो हो? कूड़नि बटाकनि जाली किताबनि खां हटी करे पंहिंजे पंहिंजे मज़हब जे मोतबर किताबनि ते वधूं इहे शयूं कयूं? यकीनन न। मञिजे इहे मञिजे जो क़ुरान सुन्नत सेखारियो। आख़िरी नुक़्तो पेश करे गुफ़्तगू ख़त्म कयां। असांजे साम्हूं त ईअं चयो वियो आहे, असांखे त ईअं मञायो वियो आहे, नऊज़ बिल्ला सुम्मा नऊज़ बिल्ला। असां बि अहल बैत जी त पाण में वॾी वेड़ हुई। असांखे त ईअं ॾसो वियो आहे महीनो मुहर्रमुल हराम जो उनवान अज़मत अहल बैत जो, नऊज़ बिल्ला। तान तशरी सिद्दीक़ अकबर थे, तान तशरी फारूक आज़म थे, तान तशरी उस्मान अली थे। समझ में नथो अचे। करबला जो वाक़ियो सन 60 एकड़ हिजरी में वाक़िअ थियो। ही त सगोरा 30 साल 40 साल 50 साल में दुनिया छॾे चुका हा। ही कहिड़ो मञण जो तरीक़ो आहे? अहल बैत जो जेकॾहिं तस्करो कजे त छा ज़रूरी आहे सहाबा किराम जे लाइ ही ॻाल्हियूं? हिकिड़ो तासुर ॾिनो वियो दुनिया खे, ही पाण में हिक ॿिए सां ठहंदा कोन। अच्छा कोन ठहंदा। नबी सिंह खां पोइ हुसैन अबू बकर सिद्दीक़ जॾहिं ख़लीफ़ा बणिया न, पोइ मुसले ते नमाज़ूं केरु पढ़ाईंदो? अबू बकर सिद्दीक़। पोइ ॿुधा सिन अली नमाज़ूं किथे पढ़ंदो? सुनो हसन सुनो हुसैन नमाज़ूं किथे पढ़ंदा? सिन अबू बकर जे पुठियां। असांजे किताबनि खे बि छॾ, तूं पंहिंजे किताबनि में ॿुधा, तूं कंहिं बि किताब मां खणी आहे, का हिकिड़ी फतवा खणी आहे, चलो तोखे छूट आहे, कूड़ी रिवायत खणी आहे, चलो तोखे छूट आहे, ज़ईफ़ रिवायत खणी आहे। कॾहिं अबू बकर सिद्दीक़ जे बारे में सुणे अली चयो मुंहिंजी हिन जे पोयां नमाज़ कान थींदी? सुणे हसन चयो हुजे, सुणे हुसैन चयो हुजे, सिन उमर आया, सिन ही नफ़रत जूं ॻाल्हियूं। हुननि त पूरी हयाती हिन जे पोयां नमाज़ूं पढ़ियूं, हुननि हिननि जे मुश्किल औक़ात में। बल्कि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, इमाम लाल काई रहमहुल्लाह शरह उसूल इतिक़ाद अहल सुन्नत में अहिड़ियूं काफ़ी सारियूं रिवायतूं आहिनि जो दुनिया खे ॿुधाइण जे लाइ अहल बैत मुखालिफ़ न हा। अहल बैत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाब सां ईअं सम्झो त ही हिकु ई बाग़ आहे। ईअं खणी सोली सिंधी में चवां त हे हिकु ई गुल जा ही ॿ अलॻि पन, बल्कि ईअं खणी चवां हे हिकु ई वण जूं ॿ टारियूं आहिनि, बल्कि अञा ईअं बि चवां त हिकु ई गुल जो ख़ुशबू जा ॿ अंदाज़ आहिनि। हे त हिकु हुया, हिननि जो हिकु ई बुनियाद आहे, हे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा मुक़्तदी आहे, हिननि जो मनहज हिकु आहे क़ुरान सुन्नत। इमाम दालकाई रहमतुल्लाह अलैह हवालो तव्हांजे साम्हूं ज़िक्र कई चुका, कई सारी रिवायतूं इमाम ज़ैनुल आबिदीन कान था जेके सिद्दीक़ फारूक जी तारीफ़ था कनि। उन खां बाद इमाम बाक़िर खां था आणनि, उहे सिद्दीक़ फारूक जी तारीफ़ था कनि।
उन्हें कहा बाद में जाफर सादिक हेठ हलिया चो जैद बिन अली रहमहुमुल्लाह में हज़ार अहल बैत जा अफराद ये सब असहाबे रसूल की तारीफ था कर ये हेतरियूं सारे मुतवाने सामू हदीसूं पढ़ियूं न अहल बैत जी फजीलत जूं ये बयान कें कयूं आहिनि। चलो बुखारी जूं मुस्लिम जूं तिरमिज़ी जूं ये बयान कें कयूं अहल बैत जी अज़मत जूं सब हदीसूं बयान असहाबे रसूल कयूं आहिनि। असहाबे रसूल जी अज़मत जूं ॻाल्हियूं कंहिं बयान कयूं आहिनि अहल बैत इज़ाम कयूं आहिनि। अल्लाह से का दुआ घुरूं था रसी मूंखे तव्हांखे सही दुरुस्त फ़हम अता फ़रमाए सोच अता फ़रमाए मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सच्ची अहिड़ी सच्ची मोहब्बत अता फ़रमाए जो सोने रसूलुल्लाह सां मुनसलिक जा शख़्सियत आहे जा इताअत गुज़ार आहे जेके पाण करीम अलैहिस्सलाम जा साहब अहल बैत हा बचड़ा हा घर वारा सभिनी सां अल्लाह से मूंखे तव्हांखे सच्ची पक्की मोहब्बत अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व मा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अज़ीम।